हिते मूंखे ॿुधाईं त मोरे में नैब टीम जी कार्रवाई अॻूणो TMO माजिद रज़ा सीहड़ गिरफ़्तार थी वियो आहे। माजिद सीहड़ खे करप्शन केसुनि में गिरफ़्तार कयो वियो आहे। टीम वटि वारंट हुया, पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। मोरे में नैब टीम जी कार्रवाई अॻूणो TMO माजिद रज़ा सीहड़ गिरफ़्तार थी वियो आहे। माजिद रज़ा खे करप्शन केसुनि में गिरफ़्तार कयो वियो आहे। टीम वटि अरेस्ट वारंट हुयो। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। मोरे में नैब टीम जी कार्रवाई अॻूणो TMO माजिद रज़ा सीहड़ गिरफ़्तार थी वियो आहे। माजिद सीहड़ खे करप्शन केसुनि में गिरफ़्तार कयो वियो। टीम वटि वारंट हुया, पुलिस जो अहिड़ो चवणु आहे। मोरे मां ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। नैब टीम जी कार्रवाई अॻूणो TMO माजिद रज़ा सीहड़ गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त करप्शन केसुनि में गिरफ़्तार कयो वियो आहे। टीम वटि अरेस्ट वारंट हुयो। मोरे में नैब टीम जी कार्रवाई अॻूणो TMO माजिद रज़ा सीहड़ गिरफ़्तार कयो वियो आहे। माजिद सीहड़ खे करप्शन केसुनि में गिरफ़्तार कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त टीम वटि वारंट हुया। अहम ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। मोरे में नैब टीम जी कार्रवाई अॻूणो TMO माजिद रज़ा सीहड़ गिरफ़्तार कयो वियो आहे। माजिद सीहड़ खे करप्शन केसिस में गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अयाज़ मोराई। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मोरो में नेब थी आहे जंहिंमें साबित TMO मोरो जेको मोरो नासिब आहे माजिद रज़ा सीहड़ जंहिंखे खणी वई आहे। नेब टीम वटि गिरफ़्तारी जा जेके माजिद सीहड़ जे करप्शन केस में सबूत आहिनि अहिड़ो चवणु मोरो पुलिस जो आहे। जॾहिं त कानून इदारनि समेत नेब जी टीम अॼु मोरो में हुआ, जंहिंमां हिकु जाइ ते उन्हनि खे माजिद अनवर सीहड़ जी ॻुझे इतलाह ते पहुची उनखे गिरफ़्तार कयो। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जी पिणु कोशिशि कई, पर पंहिंजे तरफ़ां को मौक़ो साम्हूं न अची सघियो। जॾहिं त पुलिस जो SHO ऐं DSP उन वक़्तु उते मौजूदु आहे। जॾहिं असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कई, उन्हनि चयो त नेब वटि करप्शन केसनि में माजिद अनवर सीहड़ जा वारंट मौजूदु हुआ, जंहिंजे करे हू उनखे गिरफ़्तार करे खणी विया आहिनि। जॾहिं माजिद अनवर सीहड़ मोरो TMO हुओ त उन वक़्तु मोरो म्यूनिसिपल कमेटी तबाही किनारे पहुतल हुई ऐं उन मोरो म्यूनिसिपल कमेटी में केतिरी करप्शन हुई, जंहिं ते माण्हुनि तरफ़ां उमाणियूं हुयूं, जंहिंखां पोइ अहिड़ी कार्रवाई अमल में आंदी वई आहे। इन मामले मुतालिक़ वधीक जेको आहे असांखे जांच न मिली रही आहे। जी ठीकु आहे अयाज़, तव्हांजी महिरबानी अपडेट करण लाइ।